अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू में भलीकार आऊँ दानिश खुशकावां ताईं ब्रेकिंग न्यूज़ पहुंचाईंदा हलूं। तो काचे में बोर्ड बाद यूसी सावड़ो ऐं यूसी चिनी जो जेको रिकॉर्ड है 4 सालनि जो गुम थियण जो इंकशाफ थियो है। अवां ताईं ब्रेकिंग न्यूज़ आहे दादू में पहुंचायूं पिया। तो दादू जे इलाइक़े काचे में ताज़ी आयल बोर्ड में यूसी सावड़ो ऐं यूसी चिनी जो 4 सालनि जो रिकॉर्ड जेको आहे यूसी सेक्रेटरी पारां गुम करण जो इंकशाफ थियो आहे। ज़रियनि वटां इहो पिणु मालूम थियो आहे त यूसी चिनी ऐं यूसी सावड़े जी जेका ऑफिस आहे उहा जोही जे शहर में मौजूदु आहे, जंहिंजो रिकॉर्ड गुम नथो थी सघे। इन हवाले सां असां राब्तो कयो आहे पंहिंजे रिपोर्टर न्याज़ चाइनी साहब खां मालूम कंदासीं त उन वटि कहिड़ा तफ़सील आहिनि। जी न्याज़ आगा, कजो हे रिकॉर्ड जेको 4 सालनि जो गुम थियो आहे इन हवाले सां अव्हां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल दानिश, काचे जी यूसी 10 यूसियुनि में बोर्ड जेका आई जेके 17 ॾींहं अॼु गुज़री विया आहिनि ऐं अॼु हिकिड़ो नओं इंकशाफ थियो आहे त सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट जी ऑफिस में पहुची हिकिड़ी एप्लीकेशन सादे पने ते दाख़िल कराई आहे। जमा कराईंदे हुन ॼाणायो आहे त 2 यूनियन काउंसिलनि जो जेको रिकॉर्ड आहे उहो रिकॉर्ड जेको आहे पाणी में लुढ़ी वियो आहे, बोर्ड जे पाणी में लुढ़ी वियो आहे 4 सालनि जो रिकॉर्ड। ऐं उन रिकॉर्ड में जेको आहे 4 करोड़ रुपए खां वधीक जेको आहे 4 खां 6 करोड़ रुपए जे करोड़ खां वधीक बजट जो हिसाब किताब हुयो, जंहिंमें 4 सालनि जो हिसाब किताब हो ऐं उन ॾेखारियो आहे त उहो लुढ़ी वियो आहे। ऐं इन में ज़रियनि जो चवणु आहे त उन में गबन थियल आहिनि उन रिकॉर्ड में ऐं उन रिकॉर्ड खे अॻिते पोइते करण लाइ इहो नओं ड्रामो कयो वियो आहे त जीअं उहे कानूनी कार्रवाई खां बची सघनि, छो जो गुज़िरियल 4 सालनि खां वठी बलदियाती सिस्टम हले पियो ऐं उन जा चेयरमैन काउंसलर ऐं सेक्रेटरियुनि जे हथ में उहे रक़म हुई हर महीने 5 लख रुपया जेके हिननि खे मिलंदा हुआ, जंहिंमें 2.5 लख रुपए जी लॻभॻि हिननि जूं पघारूं हूंदियूं, बाक़ी 2.5 लख रुपया जेके आहिनि उन्हनि खे तरक़ियाती स्कीमुनि ऐं ॿियनि कमनि में ॾेखारिया वेंदा ऐं कूड़ा उहे बिल जमा थींदा। उहो रिकॉर्ड 4 सालनि जो जेको ऑफिस में पियल हो उहो हिननि ॾेखारियो आहे त उहो लुढ़ी वियो आहे। जॾहिं त असांजे ज़रियनि जो चवणु आहे त उहो रिकॉर्ड जेको आहे उहो ॻोठ में किथे बि हिननि जी ऑफिस कान्हे। जेके यूनियन काउंसिलूं हिननि ॾेखारियूं आहिनि छिनी ऐं बि उन में किथे बि हिननि जी ऑफिस कान्हे। इहे सेक्रेटरी सभु जेके आहिनि जोही शहर में हिकिड़ी प्राइवेट जॻह ते वेंदा हुआ ऐं रिकॉर्ड सॼो उते हूंदो त जोही शहर में त को बोर्ड न आई आहे। उन जे बावजूदि हिननि हिकिड़ो कूड़ो ड्रामो करे इहो आहे, हिकिड़ी एप्लीकेशन जमा कराई आहे जंहिं ते आला इख्तियारियुनि खे नोटिस वठणु घुरिजे, इन जी शफ़ाफ़ इंक्वायरी थियणु घुरिजे। अगरि अॼु इन जेको सेक्रेटरी आहे जंहिं वटि 2 यूनियन काउंसिल उन हिकिड़ी एप्लीकेशन जमा कराई आहे, अहिड़े तरीक़े सां जेके काचे जूं आहिनि 10 यूनियन काउंसिलूं पाणी हेठि आहिनि, सुभाणे जेके 8 सेक्रेटरी ॿिया आहिनि उहे बि अची जमा कराईंदा ऐं करोड़ रुपयनि जो जेको करप्शन जो इंकशाफ थींदो त इहे करोड़ रुपया जेके आहिनि इहे पाणी में डोड़े छॾींदा, उन्हनि जा बिल जेके पाणी में डोड़े छॾींदा, हिननि खां केर बि पुछण वारो कोन हूंदो। जी बड़ी मेहरबानी न्याज़, अवां आगाह कयो। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आई दादू जे इलाइक़े काछे में ताज़ी आयल बोर्ड में यूसी सावड़ो यूसी चिनी जो 4 सालनि जो जेको रिकॉर्ड लुढ़ी वियो आहे उनजो इंकशाफ थियो आहे। जॾहिं त ज़रियनि वटां असांखे इहो पिणु मालूम थियो आहे त जोही जे इलाइक़े जेको बोर्ड सटियल इलाइक़ो आहे उते यूनियन काउंसिलनि जूं ऑफिसूं न आहिनि, बल्कि उतां जे जेके यूसी सावड़ो ऐं यूसी चिनी जी जेका रिकॉर्ड ॿुधाए पियो वञे लुढ़ी वियो आहे, उन्हनि जूं ऑफिसूं यूसी सेक्रेटरी जी जोहीअ में ऑफिस हुजण सबबु रिकॉर्ड उते पियल आहे।